वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नफ़्सियाती अस्पताल जी पीढ़ जो पत्थर रखी छॾियो आहे। कराची मां नबी बख्श ख़ास खैली जी रिपोर्ट मूजिबि वॾे वज़ीर अस्पताल जो पीढ़ जो पत्थर रखंदे दुआ कई। उन मौक़े ते तक़रीब में वॾे वज़ीर जो ख़ासि सलाहकार मुर्तज़ा वहाब पिणु गॾु हो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो गॾा पहुचण ते आदम अस्पताल जे उहिदेदारनि मुफ़्ती मोहम्मद फरहान, डॉक्टर शाइक़ अली, डॉक्टर तारिक इब्राहिम ऐं सैयद वसीम क़ादरी संदसि इस्तक़बाल कयो। जैकमाबाद मां हिकु ॾींहुं अॻु गंदे नाले में किरी फ़ौत थी वियल मासूम नीगर मोहम्मद यूसुफ दायो जे फ़ौत थियण खां पोइ नीगर जे वारसनि समेत सिविल सोसाइटी जे माण्हुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जैकमाबाद मां रिपोर्टर मूजिबि फ़ौती नीगर जे वारसनि शहीद अला बख्श पार्क भरिसां क़ौमी शाहरा ते धरणो हणी इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते फ़ौती नीगर जे पीउ नईम दायो, अब्दुल हई सूमरो, इमरान दायो, गुलज़ार शाह ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त म्यूनिसिपल इंतिज़ामिया जी नाअहली सबबि गटर जे खुलियल नाले में असांजो मासूम नीगर किरी फ़ौत थी वियो। हुननि चयो त शहर जे फैलियल गंदगी पाणी वारे नाले जा मुंहं खुलियल आहिनि, जंहिं करे अॻु बि केतिराई अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश आया आहिनि, जंहिं जा ज़िम्मेवार म्यूनिसिपल कमेटी जा अमलदार आहिनि। हुननि डिप्टी कमिश्नर खां मुतालबो कयो त नीगर जे फ़ौत थियण वारे वाक़े जो नोटिस वठी ज़िम्मेवार अमले ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। लाड़काणे में वारनि जे ॻोठाणनि पंहिंजे माइटनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। लाड़काणे में अहमद मुश्तबा जतोई जी रिपोर्ट मूजिबि ॻोठ रमज़ान ब्रोही जे रहवासियुनि पंहिंजे माइटनि जी नाजाइज़नि ख़िलाफ़ लाड़काणो जिनाबाग चौक अॻियां पाक किताब खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मंसूर ब्रोही, अबू बकर ब्रोही, लाला ख़ातून, रिहाना ख़ातून, अफरोज़ ख़ातून ब्रोही मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो नौजवान अली अहमद कुझु ॾींहं पहिरियां बासर ख़ान, मोहम्मद ब्रोही, सैफुल्ला ब्रोही, ख़ालिद ब्रोही ऐं ॿिया अग़वा करे विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त अग़वा थियल नौजवान अली अहमद ब्रोही खे बाज़ियाब करायो वञे ऐं बासरनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। शहदादकोट में पुलिस जी मुबैना तशद्दुद दौरान लॉकअप में फ़ौत थियल पीरसन जे वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। शहदादकोट मां नियाज़ अली लांघा जी रिपोर्ट मूजिबि रियाज़ मस्तोई, अज़ीज़ मस्तोई, अब्दुल्ला ऐं वारिस मस्तोई जी अॻवानी में सासोली चौक ते मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2 महीना अॻु क़त्ल थियल ग़ुलाम अब्बास मस्तोई जे केस में नूर मस्तोई खे गिरफ़्तार करे रिमांड में रखियो वियो हो, जेको 5 ॾींहं अॻु पुलिस जे तशद्दुद में फ़ौत थी वियो आहे। पुलिस नाहक ज़ुल्म कयो आहे, जंहिंजी का बि दाद फ़रियाद नथी कई वञे। हुननि मुतालबो कंदे चयो त क़त्ल में मुलविस पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे।